बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध हाई कोर्ट सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। वॾे वज़ीर जे जेलनि बाबति सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी जी हाई कोर्ट पारां पेश न थियण ते ज़मानत रद्द कई वई हुई, जंहिं बाद हू अॼु ॿीहर अदालत पेश थियो त हाई कोर्ट संदसि उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे ऐं नैब अख़्तियारनि खे कंहिं बि इंक्वायरी में खेसि गिरफ़्तार न करण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि, जॾहिं त 12 जनवरी ते नैब अख़्तियारनि खे हाई कोर्ट पारां तलब पिणु कयो वियो आहे। आवारान वेझो कानून लागू कंदड़ इदारे जो ऑपरेशन। 7 दहशतगर्द मारण जी दावा। लेवीज़ ज़रियनि मौजिब केलकोर में हथियारबंदनि जी मौजूदगी वारी इत्तला ते कानून लागू कंदड़ इदारनि जा एहलकार पहुता त हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई। जवाबी कार्रवाई जे नतीजे में 7 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियलनि जा लाश सिविल अस्पताल आवारान आंदा विया, जिते संदनि सुञाणप जो अमल जारी आहे। पंगरियो में झंडो रोड ते पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। मुबैना ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पंगरियो पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए दादू वासी हुसैनुद्दीन चांडियो खे ज़ख़्मी हालत में पंगरियो सेहत मर्कज़ पहुचायो। पंगरियो पुलिस मौजिब 3 ॼणा फुर जे इरादे सां हेसबाणी मोड़ भरिसां बीठा हुआ, जंहिंखे पुलिस खे ॾिसंदे ई फरार थियण लॻा त असीं फायरिंग कई, जंहिं में 1 ॼणे खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा फरार थी विया आहिनि। जोंगल वेझो पुलिस एहलकार जी सरपंची में कारें जो जिरगो। मुक़दम जे पुट ते चटी। ॻोठ राजू बंगलानी में नादिर अली बंगलानी ऐं ग़ुलाम सरवर जाफ़री में कारें तकरार जो जिरगो 3 सरपंचनि शबीराबाद थाणे जे पुलिस एहलकार करीम बख्श बंगलानी, मुक़दम जहांगीर ख़ान बंगलानी ऐं अब्दुल शकूर बंगलानी जी सरपंची में थी गुज़रियो, जिते चङे मुड़ुस मुक़दम इमदाद अली बंगलानी जे पुट नादिर अली खे कारो करार ॾेई मथसि 6 लख रुपया चटी रखी वई, जंहिं मां 1 लख रुपयो मौक़े ते ऐं बक़ाया रक़म 2 क़िस्तनि में अदा कई वेंदी। हाला में एसी जी अॻवानी में हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। मार्केट चौक हाला में असिस्टेंट कमिश्नर, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं मुख़्तियारकार जी अॻवानी में हद दख़लियूं ऐं छपरा ड्राया विया, जॾहिं त गाॾा रेढ़ा संदोल बि हटाया विया। कार्रवाई दौरान दुकानदारनि ऐं म्यूनिसिपल अमले में झड़पूं, 2 दुकानदार गिरफ़्तार। दुकानदारनि मौजिब टैक्स वठण बावजूद कार्रवाई करण ज़्यादती आहे। ॻाढ़ो में रोलू कुतनि जो आज़ार। रोलू कुतन सहाफ़ी जे मासूम पुट खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। टाउन कमेटी ॻाढ़ो में सहाफ़ी अज़ीज़ लाशारी जे 7 वरनि जे नींगर अब्दुल जलील लाशारी खे कुते ॾाढे विधो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल करे वैक्सीन लॻाई वई। अदालती हुकुम बावजूद ॻाढ़ो टाउन इंतज़ामिया पारां को तहरुक नाहे वरितो वियो। बडाणी म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली। करोड़े रुपयनि जूं सोलर लाइट्स नाकारा बणियल। शहरनि जो म्यूनिसिपल अमले ख़िलाफ़ एहतजाज। बडाणी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में लॻल 40 खां वधीक सोलर लाइट सफ़ाई न थियण सबबि बंदि पियल आहिनि। इन सिलसिले में शहरनि नूरुद्दीन भुट्टो, मुमताज़ भुट्टो, नवाज़ सोलंगी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे मेन बाज़ार में लॻल 2 पासनि खां रोशन सिंध जे नाले 40 खां मथे सोलर स्ट्रीट लाइट्स लॻायूं वयूं हुयूं, जेके सफ़ाई न थियण सबबि बंदि थी नाकारा बणिजी वयूं आहिनि, जिन खे फौरी तौर मरम्मत करे बहाल कयो वञे। घारो में शहीद अल्ताफ़ जसकानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एसटीपी जो एहतजाज। एसटीपी घारो पारां नाथू बिरोही, राजू कुरैशी, जमील समूह ॿियनि जी अॻवानी में ईदी सेंटर खां बस स्टॉप ताईं रैली कढी वई। रैली में शरीक मुज़ाहिरीन एसएसपी टंडो अलायार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हो त पुलिस शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार करण बजाए मामले खे ज़ाती रंग ॾेई कातिलनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी रिथाबंदी जोड़े पई। अहिड़ी साज़िश खे कॾहिं बि कामयाब न थियण ॾींदासीं। जोधापुर में फ़नकार मजीद मोलाई जो धमकियूं मिलण ख़िलाफ़ एहतजाज। उत्तर सिंध जे मशहूर फ़नकार मजीद मोलाई दश्ती एहतजाज कंदे चयो आहे त अवामी राब्तनि वारी वेबसाइट ते कूड़ियूं आइडियूं ठाहे ब्लैकमेल कयो पियो वञे ऐं रॉन्ग नंबर्स तां मौतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। कंहिं सां बि ज़ाती दुश्मनी न आहे, असांजो कमु मोहब्बतूं विखेरणु आहे। पुलिस खे अपील आहे त मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। गढ़ियसन वेझो ॻोठ दूरो खोसो में लाॻीतो चोरियुनि में मुलविस चोरनि जी गिरफ़्तारी लाइ खोजी कुतनि वसीले पेरा खयां विया। पुलिस जी निगरानी में खयल पेरा पाड़ेसिरी ॻोठ गहवर बंगलानी लॻ दंगान बंगलानी जे घर में लॻा, जितां जवाबदार पहिरियां ई घर ख़ाली करे फ़रार थी चुका हुआ। पुलिस मौजिब जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।